हज़रत अली हिकु ॾींहुं कब्रिस्तान वियो ऐं हुते वञी सलाम विराए कब्रिस्तान खां पुछा कीअं त ॾियो हाल वाल कब्रिस्तान वारा। उन्हनि जवाबु ॾिनो कि या अली, जेको बि असां हुते माल मिल्कियत गॾु कयोसीं पंहिंजे पोयनि खे जेको ॾिनोसीं कमाए ऐं पाण बि कोन खाधोसीं, उन्हनि जे लाइ रखियोसीं। हाणे उनजो हिसाबु असांखे हिते ॾियणो थो पवे। हिते उहा माल मिल्कियत पैसो उहो कमु कोन थो अचे। हिते कमु अचे थो सिर्फ़ु जेको अलाह जो कलाम क़ुर पाक ऐं जंहिं अलाह जे महबूब सां जंहिं मोहबत कई, इश्क कयो ऐं जंहिं जेको सची दिलि सां जन इबादत कई, निमाज़ पढ़ी, उहो हिते कमु अचे थो। जेका बि दौलत दुनिया हुई, जो कुझु बि कमाएसि, उहो हिते कमु कोन थो अचे। हिते पासीरियूं पासीरनि सां मिली पासीरियूं भॼी पियूं, उज़बा भॼी पिया आहिनि ऐं कनि चयो त असां जंजीरनि में जकड़िया पिया आहियूं। उहो हिसाबु किताबु जो कुझु असां उन करे आयासीं, उहो हिसाबु हिते ॾियणो थो पवे। अफ़सोस जो असां उते कुझु बि न कयोसीं। पहिरियां शुरू में त असांजा पोयां हिते ईंदा हुया, असांजा क़रीब ईंदा हुया असांजी क़बरुनि ते, जेको त कुल पढ़ंदा हुया। पोइ आहिस्ता आहिस्ता उन्हनि बि विसारे छॾियो, हाणे त को अचे ई कोन थो। जेके असांजा यार हुया, दोस्त हुया, जंहिंजी असां खां बग़ैर सरे कान पई, शुरू में उहे बि आया, हाणे त उन्हनि बि अचणु वञणु बंदि करे छॾियो आहे। असां जो कुझु ॿाहिरि करे गॾु करे रखे आयासीं, उनजो हिसाबु हाणे असांखे हिते ॾियणो थो पवे। यार तूं ॿुधाए उनजा हवाले असांजे पोयनि जा, हुन दुनिया वारनि जा। हज़रत अली जेको त फरमायो कि जेके बि तव्हांजा दोस्त हुया, जंहिंजी तव्हां खां बग़ैर मिंट न सरंदी हुई, उन्हनि शुरू में तव्हांखे यादि कंदा हुया। जॾहिं 2-3 महीना गुज़री विया त उन्हनि हाणे यादि करी तव्हांखे फिटी कयो आहे। हाणे उन्हनि जेको त पंहिंजा नवां दोस्त करे छॾिया। जेके तव्हांजा नंढा ॿार हुया, जेके रोअंदा हुया तव्हांखे यादि करे, हाणे त उन्हनि बि जीअणु सिखी छॾियो आहे। हाणे उहे वॾा थी विया आहिनि, हाणे त तव्हांखे उहे यादि कोन था कनि। ऐं जेके तव्हांजा मिट माइट वेझा अज़ीज़ हुया, शुरू में उहे बि तव्हांखे यादि कंदा हुया। पोइ कुझु महीना गुज़रिया, पोइ वरी शादी बरादियुनि में बि तव्हांखे यादि कंदा हुया। हाणे त उहे बि तव्हांजो नालो कोन था वठनि, उहो तव्हां बि हुयव। हज़रत अली चयो त उन्हनि कब्रिस्तान जेके मां कब्रिस्तान खे जो ॾिठो, उन्हनि क़बरुनि खे जो ॾिठो, उन्हनि क़बरुनि खे जेको थो बरसातुनि ते वॾा वॾा खॾा पइजी विया, ईअं पियो लॻे ॼण हे क़बरूं रोई रहियूं आहिनि। उनजा जेके मालिक क़रीब कॾहिं को उन्हनि को भेरो ई कोन कयो उन क़ब्रिस्तान जो, न ई का मिटी रखी, उन्हनि का मरमत कयूं क़बरुनि जी। ईअं पियो लॻो क़ब्रिस्तान ते। ऐं हज़रत अली जेको उन्हनि खे चयो, क़ब्रिस्तान वारनि खे, जंहिंजूं मायूं जवानी में जेके सो बेवा थी वेंदियूं आहिनि, उन्हनि खे चए त तव्हांजी मायुनि पहिरियों तव्हांखे यादि कयो। जॾहिं उन्हनि जी इद्दत ख़तमु थी वई त उन्हनि नवां निकाह करे छॾिया। हाणे त उहे पंहिंजे घरनि में बि ख़ुशि लॻी पियूं आहिनि। हाणे त उहे बि तव्हांखे यादि कोन थियूं कनि। हज़रत अली खे हुननि चयो त अगरि काश असां उते कयूं हा, सभु कुझु उते कयूं हा, असांखे हिते कमु अचे हा, पर जो कुझु कयो असां पंहिंजे पोयनि जे लाइ कयो। हाणे उन्हनि जो हिसाबु किताबु असांखे ॾियणो थो पवे। पंहिंजो हिसाबु किताबु ॿाहिरि माण्हू करे हा त उहो सही हुयो, हाणे अंदरि असां हिसाबु किताबु ॿिया पिया था कनि था पिया। हिते त सिर्फ़ु क़ुर ऐं अलाह जे महबूब सां जंहिं मोहबत कई, बसि उहो ई हिते कमु अचे थो पियो। जन उन्हनि मोहबत कई त उहे त जन्नत में ई आहिनि, पर असां त हिते जंजीरनि में जकड़िया पिया आहियूं। असांजो उज़बो असां धार थी वियो आहे। या अली असांजे पोयनि खे वञी इहो सलाम ॾिजांइ, असांजे क़ब्रिस्तान ते भेरो करने असांजे कुल बचकिन, त कुझु न कुझु असां मज़ाब हटे। सो दोस्तो ॻाल्हि ईअं आहे, माण्हू जो कुझु हिते गॾु थो करे, हिलाल हराम गॾु करे पोयनि खे थो ॾेई वञे, ऐं पाण जॾहिं मरी थो वञे त हिसाबु किताबु उनखे ई ॾियणो थो पवे। ऐं जेको बि सामान हिते गॾु करे थो वञे, पैसा ॾोकड़, अगरि उन्हनि ते उन्हनि जा पोयां अगरि ऐश था कनि, अगरि गुनाह था कनि, उनजो हिसाबु किताबु उनखे ई ॾियणो थो पवे, जेको गॾु करे हिननि खे ॾेई वियो हराम। त दोस्तो, माण्हू जेको त अलाह ऐं अलाह जे महबूब सां मोहबत करे, जेको अॻिते कमु अचे, जेको क़बर में कमु अचे। ईअं त पूरी दुनिया पई आहे, माण्हू केतिरा ई पैसा कमाए, केतिरी बि दौलत करे, पोइ इहा समूरी हिते ई पई हूंदी,
खणी त केर बि कोन वेंदो। इन दौलत सां गॾु उहा दौलत बि कमु अचे जेका क़बर में अंदरि बि कमु अचे, जेका अॻिते बि कमु अचे। हीअ दौलत सिर्फ़ु आहे माण्हू खे ॾेखारण जे लाइ आहे, पर माण्हू उहा दौलत कमाए जेका उते माण्हू वञी जेको त क़बर में ॾेखारे त हीअ दौलत मां कमाई आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।